हीअ न असांजे मज़ारनि जूं पढ़, हीअ न असांजूं सवड़ूं, उन खां पोइ न असांजूं रजियूं। तो हाँ ऐं जी आऊं आहियां। मुंहिंजा ज़ेती हमसा नंढा हूंदा हुआ न त पोइ उन्हनि खे बि दाशा वाशा पाराईंदी हुअसि। हाणे त माशाल्लाह वॾा थी विया आहिनि, डिघा डिघा उन्हनि खे दाशा पाराईंदी हुअसि। नंढनि ॿारनि जा पिया आहिनि। अस्सलाम वालेकुम, कीअं तव्हां सभु? उमेद थी कयां तव्हां सभु ठीकु हूंदा। अॼु मां तव्हां सभु बिल्कुलु ठीकु आहियां। जी त अॼु असां वटि आहे चांद राति, सुभाणे असां वटि ईद आहे। सो पंहिंजो पुर्तगाल में त मूं तव्हांखे ॾेखारियो त का ख़बर ई नाहे पवंदी, जो मुस्लिम कंट्री आहे कोन। सो मां सोचियो त मां तव्हांखे थोरी हिते जूं रौनकूं ॾेखारियां। जंगूं वंगूं त हलनि पियूं, हालात ख़राबु आहिनि, पर पोइ बि पंहिंजो माण्हू पंहिंजी ख़रीदारी कनि पिया, हर का शइ थिए पई। त मुंहिंजी दिलि थोरी घणी तव्हांखे ॾेखारियां त ॾिसो हिते पंहिंजो हिते शॉपिंग कीअं पई थिए, हिते कीअं पिया कनि। जीअं असां वटि ईद राति ॾाढो मज़ो लॻो पियो हूंदो आहे। असीं पंहिंजो चंड राति निकिरंदा बि हुआसीं ॿाहिरि घुमण फिरण जे लाइ, ऐं उन खां अलावा जेकी थोरी घणी शॉपिंग रहंदी हुई उन जे लाइ बि। जी लाइट तो खोलियो, लाइट बंदि थी हुई। सो मुंहिंजो दिलि त मां तव्हांखे ॾेखारियां त ॾिसो हिते अरब कंट्रीज़ में पंहिंजो कीअं थियूं थियनि। सो असीं वियासीं बि कुझु जॻहियूं तव्हांखे ॾेखारींदसि, जीअं मूं तव्हांखे पहिरीं सेल बि ॾेखारी हुई हिते। त हिते जी सेल वग़ैरह ॾिसो कीअं आहे, कहिड़ी सुठी सेल वग़ैरह हणनि था। मूं तव्हांखे उहा ॾेखारी, तव्हांखे पंहिंजी ॾेखारी ग्रोसरी वग़ैरह, उनजी घर जे सामान जी शॉपिंग वग़ैरह ॾेखारी। हाणे तव्हांखे ॾेखारियां त तव्हां हिते ॾिसो त पंहिंजो कपिड़नि ते ऐं पंहिंजो ज्वैलरी ते मेकअप ते केॾो रश लॻो पियो आहे। सो हलो तव्हां बि ॾिसो। जिते असीं आया आहियूं इहा हिकिड़ी मार्केट आहे, सालमिया में हूंदी आहे। हीअ हिन जी वॾी मस्जिद आहे हिते। अच्छा हिते पंहिंजो इहो बि ॾाढो सुठो आहे, प्लीज़ जिते हिते इहा सालमिया जी मार्केट आहे जिते असीं आया आहियूं। ऐं हिते जी वॾी मस्जिद हुई जेकी मां असांजे पुठियां थी वई। अच्छा हिते रमज़ान में इहो ॾाढो सुठो हूंदो आहे न, हिते पंहिंजो सभिनीनि खे रोज़ो खोलाईंदा आहिनि। त हिते केर बि ईअं कोन्हे जो बग़ैर कुझु खाए पी रोज़ो खोले या कुझु अहिड़ो को प्रॉब्लम हुजे, अहिड़ो कुझु बि कोन्हे। हिते हर मस्जिद भरी पई हूंदी आहे, औरतुनि लाइ, मर्दनि जे लाइ। ऐं पंहिंजो जाम हिते ताम हूंदा आहिनि रोज़े खोलण जे लाइ। त माशाल्लाह हिते इहो ॾाढो सुठो आहे। त खैर उते ई आई आहियां जिते मां पहिरीं तव्हांखे पंहिंजो ॾेखारियो हुयो त केॾी सुठी सेल लॻी पई आहे। त मां तव्हांखे अंदरि ग्रोसरी वारो एरिया ॾेखारियो हुयो। हीअ रश ॾिसो केतिरी आहे माशाल्लाह, केतिरियूं गाॾियूं वग़ैरह बीठियूं। हिते पार्किंग नाहे मिलंदी, जिते त पार्किंग जो ॾाढो मसइलो हूंदो आहे। त मूं इहो ई सोचियो तव्हांखे आख़िरी ॾींहंनि में ॾेखारींदसि। सो बसि असांखे पार्किंग सिर्फ़ु मिली वञे त अंदरि, हा पेड पार्किंग हूंदी आहे अंदरि, त उहा पूरी भरियल हूंदी आहे। त इन जे लाइ उते वञणु फज़ूल आहे। सिर्फ़ु घुमी घुमी ॿाहिरि निकिरो, बंदि हिकु ॿ दफ़ा असां थी चुका आहियूं, घुमी घुमी असीं ॿाहिरि अची वेंदा आहियूं। सो ख़ैर पंहिंजो अंदरि वञूं था त तव्हांखे आउं ॾेखारियां थी त माशाल्लाह केॾी रौनक लॻी पई आहे। अलाह करे बसि ईअं रौनकूं लॻियूं पियूं हुजनि। जहिड़ा हालात आहिनि, डपु बि लॻे थो कंहिं कंहिं टाइम निकिरण में, जो ख़बर कोन थी पए न हिते कंहिं महिल हालात कीअं थी वञनि, कंहिं महिल कीअं थी वञनि। सो डपु बि लॻे थो, पर पंहिंजो उन सां गॾु तयारियूं हलनि पियूं माण्हुनि जूं। त मुंहिंजी दिलि हुई त मुंहिंजो चलो मां तव्हांखे ॾेखारियां। इन करे जॾहिं खां मां व्लॉग स्टार्ट कया त मूं का ईद जो त मूं तव्हांखे ॾेखारियो कोन्हे। हिकिड़ी ईद हुई पुर्तगाल जी, सो उन्हनि जी त ईद हूंदी कोन, उन्हनि जी वरी पंहिंजियूं रौनकूं आहिनि, ऐं क्रिसमस ऐं न्यू ईयर जूं। असांजूं वरी इहे आहिनि। त तव्हांखे ॾेखारियां, चलो अंदरि था हलूं। जी सिटी सेंटर त असां ग्रोसरी वग़ैरह कई हुई, त इहे सुसरी भरी पिया पार्किंग लाइ। असीं अंदरि अचण जो रिस्क कोन खयों, असां गाॾी ॿाहिरि ई पार्क करे आयासीं। ऐं मां तव्हांखे पहिरीं अंदरि ॾेखारियो हो त कीअं सभु शयूं थियूं। अॼु मां हितां अंदरि वेंदसि, जो ग्रोसरी नाहे करणी आहे असांखे। अॼु मां तव्हांखे ॾेखारियां थी त हिते माशाल्लाह सो रश कीअं लॻो पियो आहे, माण्हुनि जो मेलो लॻो पियो माण्हुनि जो। जे दरवाज़ो पाण मुंहिंजे लाइ खुली वियो आहे। ऐं के इहे त सभु नाइट सूट वग़ैरह आहिनि, ऐं के एतिरा सुठा सुठा कपिड़ा आया आहिनि जो ॾिसी दिलि ख़ुशि थी वई मुंहिंजी। असीं त नथा पायूं अहिड़ा, हिते जा माण्हू पाइनि था। जी सॼी मार्केट जेकी आहे तमामु ई, जो तव्हांखे ॿुधायो न त हीअ पंहिंजो चमक धजक लाइ उहो छा चयो की मूंखे चयो हो चमक धमक वारा। हा चमक धमक, त जी सो चमक धमक वारा कपिड़ा हिते इन टाइप जा इलाही पाईंदा आहिनि इहे कपिड़ा। त हीअ पूरी पंहिंजो हिते ऐं लास्ट टाइम हिते आई हुअसि रौनक सभु ॾाढी ख़ुशी थी हुई। मूंखे पहिरियों पाकिस्तान जो रमज़ान यादि अची वियुसि, टिकुनि वारी शर्ट आहे, भले 600 सस्ती बि आहे, 5 दीनार जी आहे। डिफरेंट कलर्स अथसि, ब्लैक स्ट्रोक लॻे, ब्लैक स्ट्रोक लॻे हिकिड़ो सुठो आहे ब्लैक में, सुठो पियो लॻे।
सो ये रश सो माशाल्लाह माशाल्लाह अल्लाह करे से रौनक हमेशा रहन त रौनक लगी पई आहे हिते ऐं हीअ एॾी महांगी मार्केट न आहे जी तव्हां ॿुधाए पे त हीअ जेकी मार्केट आहे एतिरी एक्सपेंसिव बि न आहे त मतिलबु का शयूं महांगियूं हुजनि सभु शयूं इलाही सस्तियूं सस्तियूं आहिनि के शॉप्स के शॉप्स त बेन था सस्तियूं के स्टिक खणी अचां न हीअ जे हीअ पुठियां ही पर्स वग़ैरह हैंग थिया पिया आहिनि इहे त अञा बि सस्ता आहिनि 4 दिनार जा 5 दिनार जा सस्ता जेके महांगा हूंदा आहिनि न उहे 20 25 30 ईअं दिनार जा हूंदा आहिनि मतिलबु उहे पर्स न महांगा आहिनि 25 जा हुजनि 30 जा महांगा हूंदा आहिनि त हीअ जेके थोरा सस्ता आहिनि त हर तरह शयूं मिलनि थियूं ॿारनि जा रांदीका आहिनि त माशाल्लाह रौनक लॻी पई आहे त ॿारनि रांदीकनि जी शॉप आहे हिते हिजाब वग़ैरह जे लाइ ऐं नंढा पंहिंजो स्टॉल वग़ैरह आहिनि पाइण जे लाइ अबाए जे मथां 1.5 दिनार जा आहिनि त लेस्टर स्टॉक ख़ूबसूरत आहिनि थोरो मां तव्हांखे अंदरि थी हली ॾेखारियां अच्छा हेठि सॼो हीउ मॉल आहे मतिलबु हीउ पंहिंजो शयूं वग़ैरह मिलनि थियूं मार्केट ते मथे जेको आहे फूड कोर्ट एरिया हूंदो आहे मथे ऐं ॿारनि जो ई पंहिंजो जे झूला वग़ैरह हुजनि उहे झूला वग़ैरह लॻल आहिनि मथे केॾो ख़ूबसूरत रमज़ान जे करे सजो पियो आहे माण्हू खाइनि पीअनि पिया कॉफ़ी पीअनि पिया ऐं पंहिंजो डिफरेंट शयूं खाइनि वेठा हिते जा आहिनि बसि इहे डिघियूं इन्हनि जूं शर्ट्स उन्हनि जूं जेके औरतूं इलाही डिघियूं आहिनि हालांकि एतिरियूं डिघियूं आहिनि कोन जेतिरो सभु ॿुधंदासीं त अरबी औरतूं डिघियूं हूंदियूं आहिनि पर पोइ बि पंहिंजो जेके बि ड्रेसिस आहिनि सभु डिघियूं आहिनि हिते ई पंहिंजो हीअ मूंखे कलर ॾाढो सुठो लॻो हो अबायो टाइप जो आहे ॾिसो केॾो ख़ूबसूरत आहे 25 kg जो आहे सॼो कमु वमु थियल अथसि हीअ वेलवेट जो आहे पाण सियारो आस्ते आस्ते ख़तमु पियो थिए वरी वेलवेट जो आहे हीअ वरी हीअ आहे मोर ठहियलु आहे आई थिंक हा मोर आहे वरी बैक साइड अथसि हा फ्रंट ओपन आहे हिन जो लाइट इलाही पई लॻे वरी बैक साइड तो हीअ बि हिकिड़ी हिजाब जी दुकानु आहे तव्हांखे हिकिड़ो ॿियो थी ऐं ज़री वारी कोटी ॾेखारे हिन कपिड़ा सुठा हूंदा आहिनि हिकिड़ी मां शर्ट वेट वठी पोइ मां छॾे ॾिनी आदत कोन्हे न घणी हिननि जा कपिड़ा पाइण जी पर हीअ सुठो पियो लॻे हीअ जलेबी ठहे हिकिड़ो पंहिंजे हथनि में कंहिंखे ॾेखारे वेठी 2 कलर ॿ ख़ूबसूरत पियो लॻे कलर सुठा अथसि हीअ ॾिसो हिकिड़ो हीअ असां माण्हू पाइनि था न तरह जा सॼो भरियल मूं वटि हिकिड़ी अहिड़ी शर्ट आहे जेकी मुंहिंजे हस्बैंड कॾहिं मूंखे पाइणु कोन ॾिनी हिकिड़ी अहिड़ी शर्ट आहे पहिरियों एतिरी त ख़ैर भरियल कोन हुई पर पाकिस्तान मां वठी आई हुअसि पर मुंहिंजे हस्बैंड कॾहिं मूंखे पाइण ई न ॾिनी पंहिंजो रखी पोइ शायदि मूंखे ॾेई छॾी ॿियो हिनजी ज्वैलरी मूंखे ॾाढी वणंदी आहे सारा कलेक्शन हा नालो पियो सोचूं यादि कोन्ह पियो सारा कलेक्शन जी ज्वैलरी एॾी सुठी हूंदी आहे इहा ज्वैलरी ते तव्हां इलाही वरितियूं आहिनि गिफ्ट्स बि कयूं आहिनि पंहिंजो ईद ते त हिन जी ज्वैलरी ॾाढी सुठी तव्हांखे थोरी थोरी ॾेखारियां थी अंदरि कोन थी वञा त रश लॻो पियो आहे इहे थोड़ी एक्सपेंसिव हूंदी आहे पर ॾाढी ख़ूबसूरत आहिनि ज्वैलरी जेके आहिनि सेट ॾाढा सुठा आहिनि ऐं इहे ब्लैक बि नाइन थींदा जेके मुंहिंजा असीं नंढा सेट अथनि न इहे ब्लैक बि नाइन थींदा त नंढा सेट त पहिरियों महांगा न आहिनि सही प्राइस में नंढा सेट आहिनि इलाही ख़ूबसूरत हूंदा आहिनि सेट ख़ूबसूरत आहिनि इलाही चलो कॉस्मेटिक्स जी दुकानूं लॻियां ॾिसो त सेल लॻी पिया 40% सेल त सेल हर जॻह ते लॻी पई आहे ऐं मुंहिंजे हस्बैंड हिते किथे बि हूंदा मां हिन खे चवंदी कॉफ़ी वठो तेसि आउं थोरी रौनक ॾेखारे अचां त हीअ कॉफ़ी वठंदा हूंदा जी ज्वैलरी हिननि जी ॾाढी सुठी आहे सो बस ये पूरो मॉल ईअं ई ठहियलु आहे पूरो ईअं ख़ूबसूरत मॉल पे चपे मार्केट पूरी ईअं ख़ूबसूरत ॾाढी ठहियलु आहे ॾिसो जे हुते मूं तव्हांखे ॾेखारिया हिते बि ॾिसो ईअं गोल ठहियो पियो आहे कहिड़ो सुठो पियो लॻे ऐं साम्हूं ग्रोसरी स्टोर आहे पंहिंजो इहो सिटी सेंटर जिते पंहिंजो असां वठंदा आहियूं सामान वग़ैरह वठंदा आहियूं ऐं ॿियो पहिरियों पर्स घणो करे किथां वठंदा कहिड़ो जॻह थी ॾेखारे त पहिरियों पर्स वठंदी आहियां ऐं जॾहिं आउं अबायो पाईंदो हाणे त मां पहिरियों छॾे न पर सोचां हिकिड़ो सुठो अबायो को वठां बि तव्हांखे ड्रेस में ॾेखारे पोइ अॻियां थी वञा त उहो तव्हांखे ॾेखारियां अबाया किथां वठंदी हुअसि त वरी आउं वठंदसि हिते ड्रेसिस ॾाढियूं सुठियूं आहिनि तव्हांखे ॾेखारियां थी ख़ासि करे हिकिड़ी जेकी मूंखे वणे पई तव्हांखे ॾेखारियां थी हीअ कहिड़ी सुठी पई लॻे ख़बर आहे कैमरा में तव्हांखे ॾिसी नज़र अचे पई इलाही न पर सुठी आहे ऐं नंढे हूंदे असां अहिड़ा पाता कपिड़ा बि पाराईंदी हुई नंढे हूंदे पाईंदासीं इहे
कीअं ठहियल आहे कोटी आहे पूरी पर सुठी ठहियल आहे अच्छा कोटी कोन पूरो हा पूरी कोटी आहे पर सुठी सुठी ठहियल आहे ॾिसो आहे घणे जी अच्छा 7 दिनार जी आहे तक़रीबन 6-7 हज़ार जी पर ठहियल सुठी आहे हीअ सुठो पियो लॻो इलाही हेठां खां ख़ूबसूरत आहे जी त हीअ आहे पंहिंजो नोरान हीअ नोरान मूं वटि तक़रीबन जेके पर्स आहिनि नोरान जा ई आहिनि मूंखे हिननि जा पर्स ॾाढा वणंदा आहिनि नंढा वॾा हर तरह जा हींअर जेको खणी आई आहियां उहो बि मुंहिंजो हिते जो ई आहे त मूंखे त पर्स इलाही वणंदा आहिनि हीअ ॾिसो पिया न हीअ ॿई पंहिंजो हीअ त ख़ैर मोट हींअर खणी आई आहियां इहो ई मोट आहे हीअ पर्स आहे त इन्हनि जा पर्स इलाही सुठा हूंदा आहिनि ऐं ईअं ख़राबु बि न आहिनि थींदा जो माण्हू वरी ॿिया वठे मतिलबु यको हलंदा आहिनि थोरा एक्सपेंसिव हूंदा आहिनि तमामु थोरा एक्सपेंसिव लेकिन हूंदा ॾाढा सुठा आहिनि त इन्हनि जी शॉप आहे नंढा वॾा हर तरह जा पर्स आहिनि स्कार्फ अथनि ऐं हितां अबाया वठंदी हुअसि पहिरीं जॾहिं मां अबाया पाईंदी हुअसि हिननि जा अबाया सुठा हूंदा आहिनि ऐं हिते इलाही सारी शॉप्स आहिनि अबायुनि जूं हिते इलाही सुठा सुठा पिया अॼुकल्ह मुंहिंजी हिन अबाए ते नज़र आहे मे बि आउं इहो वठी छॾियां त हस्बैंड खे बि वणे पियो ऐं आहे बि सुठो अंदरि खां कपिड़ो लॻियलु अथसि कुक समटाइम दिलि नाहे कंदी न माण्हू तयारु श्यारु थिए त इन जे लाइ पोइ सुठो आहे हीअ बि सुठो आहे हीअ छा अथसि हीअ बि ख़ूबसूरत पियो लॻे अबाया त हिते आहिनि बि ॾाढा सुठा सुठा जो हिते माण्हू पाइनि था त हिते अबाया सुठा आहिनि हीअ मूं तव्हांखे ॾेखारी पहिरीं बि पंहिंजे हिकिड़े व्लॉग में त इंडियन शॉप आहे हिते सभु शयूं इंडिया मां ईंदियूं आहिनि हाणे त अलाए ईंदियूं अलाए न जी त बसि हीअ सॼी मार्केट आहे अॻियां बि सॼी हीअ इलाही वॾी आहे हीअ एतिरी वॾी आहे मतिलबु हीअ पिया घुमो ई तव्हांखे मतिलबु ख़ाली हथ तव्हां कोन्ह वेंदा हिते तव्हांखे कुझु न कुझु पंहिंजे हिसाब सां मिली ई वेंदो साम्हूं पे जितां हीअं तव्हांखे नोरान जा पर्स पे ॾेखारिया हिन पासे बि पंहिंजूं शॉप्स वग़ैरह आहिनि ॾिसो हीअ बि सुठो पियो लॻे हाणे अम्मा जी पकड़े पीछे आहे एक्सक्यूज़ मी ये सुठो मुंहिंजो हथी फासी खड़ो फासी हीअ जेके चुनटूं विझंदा आहिनि चुनटुनि जे करे बसि मूंखे न आहिनि वणंदियूं न त हीअ बि सुठी ख़ूबसूरत आहे हीअ फ्रॉक केॾो सुठो आहे पर हीअ जेको चुनटूं था विझनि इहे मूंखे न आहिनि वणंदा ऐं कंहिं वरी फ्रॉक जे विच में हीअ बि सुठो पियो लॻे कंहिं वरी फ्रॉक जे विच में पंहिंजो उनमें बि चुनट विझंदा आहिनि उहे बि सुठा कोन लॻंदा आहिनि हीअ बि इलाही सुठो पर केरु टेक कढी वियो अथसि टेक कोन्हेसि हीअ शूज़ जी शो बसि शूज़ कॾहिं असां न आहिनि वरिता हितां जो आउं तमामु घटि पंहिंजो पाईंदी आहियां हर का शइ मूंखे पेर में मूंखे मतिलबु सूट नाहे कंदी न को हीअ ॾिसो कीअं ठहियलु आहे सुठी पई लॻे न सुठा कलर आहिनि मूंखे एतिरी आदत थी वई आहे जोगर वग़ैरह पाइण जी एतिरा सुठा कपिड़ा थी ॾेखारियां मूंखे जोगर पाइण जी जो जोगर खां अलावा ॿी का शइ पाए न आहियां कोन पाए सघंदी आहियां मूंखे पेरनि में तकलीफ़ थींदी आहे या जोगर हुजनि या बिल्कुलु पंहिंजो जीअं पंहिंजो फ्लैट टाइप जूं हुजनि बिल्कुलु ज़मीन सां लॻल इन टाइप जूं थोरी बि हील हूंदी आहे न मूंखे टंगुनि में सूर शुरू थी वेंदो कोन पाए सघंदी जॾहिं खां ज़ैद थियो आहे कोन पाए सघंदी आहियां मूंखे प्रॉब्लम थींदी आहे हिते कपिड़ा ॾाढा सुठा आहिनि तव्हांखे हिते ॾेखारियां थी केॾो सुठो कमु थियल आहे हिन लाइ घणे जा अच्छा हीअ थोरा एक्सपेंसिव आहिनि हीअ 53 जो आहे हीअ 47 जो आहे पर सुठा आहिनि इहे थोरा महांगा आहिनि न महांगी शइ परे खां पधरी नंढड़ी कोटी सुठी पई लॻे नंढड़ी कोटी में ठहियल आहे हा हीअ मूंखे अहिड़ा वणंदा आहिनि लेकिन जेको चुनट था विझनि न इन जे करे पंहिंजो माण्हू अञा वधीक मोटो लॻे सिधी सिधियूं तमामु घटि हिते पंहिंजो शर्ट्स हूंदियूं आहिनि तक़रीबन हीअ चुनट सां गॾु हूंदियूं आहिनि पर सुठा आहिनि हिते बि पर आई थिंक ही कंहिं ॿी जॻह तां आयल आहिनि हिते जा न आहिनि मेड इन इंडिया जा आहिनि उहे छा बि लॻनि पिया हिते जा कोन्हनि इंडिया मां आया आहिनि हीअ बि इंडियन शॉप आहे तॾहिं सुठी आहे तॾहिं महांगी बि आहे हीअ पंहिंजी रली जी शर्ट ठही पई आहे रली जी शर्ट आहे हीअ जेको बि लाइन सां सभु रली जा आहिनि ठहियलु पर कपिड़ो जेतिरो पंहिंजे पाकिस्तान जो सुठो आहे न उहो ॿियो किथे जो बि कोन्हे हीअ सभु रली वांगुरु आहिनि मथां का टोपा लॻा पिया अथनि पर आहिनि सुठा ख़राबु न आहिनि
कलर ॾाढा ख़ूबसूरत आहिनि जेके यूज़ कया आहिनि सभु सुठा कलर आहिनि नंढियूं नंढियूं शर्ट्स आहिनि ही पंहिंजी सवड़ ही सभु पंहिंजियूं सवड़ियूं आहिनि जेके पाण विझंदा आहियूं मथां त हिननि सवड़ियूं रलियूं उन्हनि जा कपिड़ा ठाहे रखिया आहिनि हिते इहे असांजा पड़ जेके पाण मज़ारुनि ते चाढ़ींदा आहियूं त मूं तव्हांखे हिते रलियुनि जो सवड़ियुनि जो सभिनि जो मूं तव्हांखे मज़ो ॾेई छॾियो ॼाणे विच में हस्बैंड जी कॉल पई अचे लॻे थो हुननि खे कॉफ़ी मिली चुकी आहे तव्हां वञा थी वञी पंहिंजी कॉफ़ी थी पिया जी त पंहिंजो बसि हस्बैंड कॉफ़ी खणी आहे त असीं पाण निकिरूं था हितां मूंखे बसि दिलि हो त मां थोरो तव्हांखे ॾेखारियां त मूं तव्हांखे ॾेखारियो माशाल्लाह ते रौनकूं सॼियूं तव्हांखे ॾेखारियूं ऐं उमेदु थी कयां दुआ थी कयां अलाह ते रौनकूं हमेशह ईअं क़ाइमु टाइम रहनि मूंखे चंड सां लॻे पिया आहिनि ईअं रहनि ईद खां पोइ पसाण रौनकूं रहनि पूरी दुनिया में रहनि इहे जेके हालात हलनि पिया अलाह करे पूरी दुनिया में अमन अमान थी वञे हर तरफ़ ख़ैरु थी वञे जेतिरा हींअर पंहिंजो आहिनि लॻा पिया आहिनि प्रॉब्लम्स असांखे सो अलाह ख़ैरु कंदो सभिनीनि जो त बसि हाणे मूंखे जो इजाज़त जेतिरो मूंखां थियो मूं तव्हांखे हिकिड़ी जॻह हालांकि दिलि हो की ॿी जॻह ते वञी ॾेखारियां पर ॿारनि जी कॉल पई अचे त मम्मा वापसि करे ईंदा त बसि हाणे वञूं था उमेदु कयां था की थोरी घणी मुंहिंजी रौनकुनि वारी वीडियो सुठी लॻंदी तव्हां लाइक कंदा हिनखे बि इनशाला वरी हाणे ईद खां पोइ व्लॉग ठाहींदसि या अगरि ईद जा ठहिया त पोइ वरी इनशाला ईद खां पोइ अपलोड कंदसि तेसि ताईं जे लाइ मूंखे ॾियो इजाज़त इनशाला वेंदसि कंहिं ॿिए व्लॉग में या लाइव में पंहिंजो ख़्यालु रखिजो मूंखे पंहिंजो दुआ में यादि रखिजो अल्लाह हाफ़िज़